मेहर लॻ 2 महीना अॻु कणिक चोरी कोशिश दौरान मज़ाहिमत ते क़त्ल थियल हारी न्यास कोलाची वारो मामलो। मक़तूल जे घरनि मथां जवाबदारनि जो हमलो, फायरिंग, 4 ॼणा ज़ख़्मी, हाल नाज़ुक हालत में लाड़काणो अस्पताल मुंतकिल। वाक़े ख़िलाफ़ कोलाची बिरादरी जे मर्दनि औरतुनि पाक किताब खणी इंडस हाईवे कोलाची मोरी 3 कलाकनि ताईं धरणो लॻल, ट्रैफ़िक मुअतल। तफ़सीलनि मूजिबि कोलाची में क़त्ल थियल न्यास कोलाची जे जवाबदारनि पारां थियल फायरिंग में ज़ख़्मी थियल 4 ॼणनि आज़म, एहसान, माशूक ऐं इमरान कोलाची खे ॻणती जोगी हालत में निहड़ अस्पताल बाद लाड़काणे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ॿिनि ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे, जॾहिं त हारी जे क़त्ल जा जवाबदार गिरफ़्तार न करण ऐं घर ते हमले ऐं फायरिंग, 4 ॼणनि ज़ख़्मी थियण वारे वाक़े ख़िलाफ़ मर्दनि ऐं औरतुनि क़ुरान पाक खणी इंडस हाईवे कोलाची मोरी वटि धरणो हणी वेही रहिया ऐं ॿिए पासे ट्रैफ़िक बंदि करे छॾिया। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त पहिरियों असांजे नौजवान न्यास कोलाची खे खोसा बिरादरी जवाबदार क़त्ल कयो, केस तां न खणण सबबि अॼु ॿीहर घरनि ते हमिलो करे ॾिनो। फायरिंग सबबि असांजे 4 ॼणनि खे गोलियूं हणी शदीद ज़ख़्मी कयो वियो आहे। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। जवाबदार बाअसर ऐं ॾोहारी क़िस्म जा माण्हू आज़ाद घुमी रहिया आहिनि, पर पुलिस खे हथ नथी विझे। पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। असां सां इंसाफ़ न थियो त धरणो जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।